नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जामशोरो खां ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो जे ख़ानगी स्कूल में सकाफ़ती तक़रीब शागिर्दनि ऐं शागिर्दानी पारां क़ौमी गीतनि ते रक़्स ऐं टेबलोज़ पेश कया विया। सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सिविल सोसाइटी में क़ाइम ख़ानगी स्कूल लबैक पब्लिक ग्रामर हाई स्कूल में सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। तक़रीब में स्कूली प्रिंसिपल शमश अलदीन, ज़फ़र सोलंगी समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में शागिर्द ऐं शागिर्दानी क़ौमी गीतनि ते ज़बरदस्त रक़्स कयो, टेबलोज़ पेश कया। इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल शमश अलदीन जो चवणु हो त असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे सिंधी सकाफ़त वरसे में मिली आहे। सिंधी सकाफ़त हिकु शाहूकार ऐं क़दीमी सकाफ़त सिंधी मीडिया पारां गॾियल तौरु सकाफ़ती ॾियारो मल्हाइणु सुठो ठमारणु आहे। उमेद करियूं था त ईंदड़ वक़्त में बि सिंधी मीडिया गॾिजी तौर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाए सिंधी क़ौम खे गॾु कंदा। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।